बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोकी हदीस आहे उन अज़ीम शख़्सियत जे बारे में जंहिंखे दुनिया सैयदा ख़ातून जन्नत जे नाले सां यादि कंदी आहे। सैयदा तय्यबा ताहिरा आलिमा आरिफ़ा ज़किया तक़िया नक़िया अलक़ाब ऐं औसाफ़ अज़ीम ज़ात खे ॾियण जे टाइम ते खुटी वञनि था, पर संदुन अज़मतूं संदुन वसफ़ूं अञा बुलंद ऐं बाला आहिनि। बुख़ारी शरीफ़ में बाबु मनाक़िब फ़ातिमा रदियल्लाहु तआला अन्हा में अनिल मिस्वर बिन मखरम हज़रत मिस्वर बिन मखरमा रदियल्लाहु तआला अन्हुमा खां रिवायत आहे अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फ़ातिमतु बदअतुम मिन्नी, फ़ातिमा मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे। फ़मन अग़दबहा अग़दबनी, जंहिं उन फ़ातिमा खे कावड़ायो नाराज़ कयो उन मूं मुहम्मद करीम खे नाराज़ कयो। शाल अल्लाह जी ज़ात बाबरकात अहिड़ी अज़ीम शख़्सियत जे नाराज़गी खां बचाए, उन जी महबत असांजे औलाद शागिर्दनि खे अता फ़रमाए।